अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे पिशू पाशा। कहाणियूं लेखक जमाल अबड़ो। छापो छऊं रोशनी 2015 ईस्वी। छापो सतूं रोशनी 2022 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध। किस्त टी। कहाणी बदतमीज़। मां साणस गॾिजी टांगे ताईं आयुसि। 10 रुपयनि जो नोट खणी हथ में ॾिनोमांसि। खिली वापसि कयई। वाह साहब, मां अहिड़ो बदतमीज़ आहियां। टांगो रवानो थी वियो। फीथा फिरंदा विया। सुंभनि जी टाप टाप, टांगे जी खड़ खड़ ऐं बैलगाॾीअ जा चीकट मिली हिकु थी विया। बदतमीज़, बदतमीज़, बदतमीज़। मां मजिस्ट्रेट आहियां, पैसे वारो आहियां, मच्छी मानीअ वारो ऐं कुझु हलंदीअ पुॼंदीअ वारो। मुंहिंजी किकड़ी बीमार थी पई। सिज पे लथो, भॼंदो डॉक्टर ॾे वियुसि। डॉक्टर साहब जी कमाईअ जी सीज़न, मौसम हुई, कुथो न थिए पुॻो। निड़ में घुंज चिड़ियो चिड़ियो थिए वियो। मरीज़ पुछां ते ही धड़कन ते। मूंखे ॾिसी मुश्कियो। अचो साईं, दिलदारी ॾेई चयाई, इजो था हलूं। तकड़ कान हुई, वेही रहियसि। चयोमांसि, भले कमु उकलाए वठि। हिकु ढगे गाॾी चीकट करे अची बीठी। पलाल जे तीलनि ते खुथल ऐं गिरीअ रिलीअ में बीमार बीणो थियो पियो हो। जोणस टेक ॾेई वठी आयसि। अधड़ोट उमिरि जो, खॾूं पइजी वियूं हुअसि। उतर पे लॻो, पर हिन जी कमीस खे बीड़ा कोन हुआ। मांस कोरियल, पासीरियूं, मथां इंसानी चमड़ो, सीअ जो बचाव, अलाह साईं जी इनायत जो खुलियल इज़हार। ॾाढी लोच पोछ हुअसि। ज़ुबान तारूअ सां पे लॻसि। डॉक्टर साहब बाहि। डॉक्टर बि ॾांहुंसि कुझु ध्यानु ॾिनो। सोडा पी। माईअ मुड़ुस ॾांहुं ॾिठो। मुड़ुस ज़ाल ॾांहुं। घणो ई कुझु हुन घड़ीअ में नज़रुनि सां ॻाल्हायूं। माईअ खे जीअं न को सखावत जो ग़लबो अची वञे। डॉक्टर मिठी सोडा पीए। डॉक्टर हो कम में रुधल चयईं हाओ। माईअ पंहिंजे वॾे गघे जे नंढड़े खीसे मां 2-3 आना कढी तिरीअ में झलिया। माईअ जे कच्छ ते बीमार जे वलियहद ख़ाली चोलड़ीअ में हूंगणो ॾींदे पेशाब करे ॾिनो। फींगो थी वियो। ॿार बि रुनू। डॉक्टर बि ख़फ़ी थियो। माई ॿाहिरि वञी चोलो निपूड़ियो। मिठी सोडा रहिजी वई। कंहिं न वरजाई। मरीज़ कुंड में डठो पियो। अणबी ॾाढ़ी, अणबा वार, अखियूं पीठल, वहशत भरियल, मुंहं जे रोए दूहाटियल, ॼण त हयातीअ हथ पेर हणी दंग कयो। मौत जी हॾाएं पिंजरे जा थधा चंबा ॼण त वधंदा वॾा थींदा हिन जे कमज़ोर जिस्म खे वकोड़ींदा निपुड़ींदा थे विया। संदसि नंढड़ो पुटु रेड़ियूं पाईंदो सिधो अची थे नक खां झलियाईंसि। माणस खणी थे परे कयुसि। डॉक्टर संदसि पेट खे लुआड़ींदे चयो, छा थियो आहे? 10 ॾींहं थियो आहे। हियां में चक चप चॿाड़ींदे मुठ भिकुड़ींदे इंतिहाई ईज़ाह जो इज़हार कंदे मरीज़ चयो, अहिड़ी का दवा ॾे हियां ठरी पवे। सुई हणा, सुई हणा? डॉक्टर वापारी अंदाज़ में चयो, 4 रुपया लॻंदा। बीमार ऐं संदसि ज़ाल वरी हिक ॿिए खे ॾिठो। ॿई चुप रहिया। डॉक्टर खे जवाबु मिली वियो। नुस्ख़ो लिखणु शुरू कयई। ऐनक जे मथां निहारींदे पुछियई, घणनि ॾींहंनि जी दवा खपे? 7 ॾींहंनि जी कयां? डॉक्टर गघे वारी नंढड़े खीसे जे ॿाड़ाईअ चङीअ तरह ताड़े वियो हो। 4 ॾींहंनि जी करेंसि। मरीज़ पाण चयो। डॉक्टर नुस्खे ते कुझु तिरकियो ऐं कंपाउंडर ॾांहुं उमाणियाई। माईअ दवा वरिती, पैसा ॻणे वरी ॻणियाई। खुलियल हथ खणी कंपाउंडर ॾांहुं कयाई। ज़रे घटि हड़ई पैसा मेड़े वियुसि। माईअ जे मुंहं ते एतिराज़, पोइ मिंथ ऐं आख़िर में रोअण जहिड़ा उञाण अची विया। सुई न लॻी त बि डॉक्टर खाए छा? डॉक्टर खाए छा? खीर, किशमिश, नारंगीअ जो रस। माई वेचारी चुप थी वई। डॉक्टर भतु खाए? डॉक्टर बाहि थी वियो। जेकी वणे सो खाए, तव्हां न मुड़ंदव। मरे त मरे, पर भतु ज़रूरु खाओ। माईअ मुड़ुस खे टेक ॾिनी। सहकंदो किंझंदो वञी पलाल ते किरियो। सुई कान लॻी ऐं खाइण लाइ कंगणीअ जा दाणा पाणीअ में नचंदा नज़र आया। गाॾी चीकट कंदी रवानी थी।
मिठीअ सोडा ऐं नारंगीअ जे रस खां परे माईअ जो सरताज अबम जो पीउ हिकु नंढे निज़ाम शमसीअ जो मर्कज़ ऊंदहि में ग़ाइबु थींदो वियो। डॉक्टर मूंसां गॾिजी हलियो, नंढड़ीअ खे तपासियाईं, अधु मुनो कलाक वेठो, सुई हयाईं, दवाऊं ॾिनई, दवाऊं लिखियाईं ऐं पोइ ॿाहिरि निकितो। मां साणसि गॾिजी टांगे ताईं आयुसि। 10 रुपयनि जो नोट खणी हथ में ॾिनोमांसि, खिली वापसि कयाईं। वाह साहब, मां अहिड़ो बदतमीज़ आहियां। टांगो रवानो थी वियो, फीथा फिरंदा विया, सुंभनि जी टाप टाप, टांगे जी खड़खड़ ऐं बैलगाॾीअ जा चीकट मिली हिकु थी विया। बदतमीज़, बदतमीज़, बदतमीज़।